अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं इफ़्तार स्पेशल मज़ेदार जूस जी रेसिपी जंहिंजो नालो आहे प्लम जूस। ही आलू बुखारा जो जूस ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पतीले में असां विझूं था 1.5 लीटर जे क़रीब पाणी ऐं 8 अदद आलू बुखारा विझूं था। ऐं हाणे ढक ॾेई करे पाणी खे उबलण ॾींदासीं जेसि ताईं त आलू बुखारा नरम थी वञनि मीडियम फ्लेम ते। जी फ्रेंड्स, असां विचोली बाहि ते आलू बुखारनि खे उॿारे छॾियो आहे। आलू बुखारा बिल्कुलु नरम थी विया आहिनि ऐं हाणे असां आलू बुखारनि खे हिकु प्लेट में कढूं था। ऐं हिकु साइड ते रखूं था त जीअं आलू बुखारा थधा थी वञनि। ऐं हाणे उहो पाणी जंहिंमें असां आलू बुखारा उॿारिया हुयासीं उन ई पाणी में असां विझूं था खंडु हिकु कप ऐं असां पाणी खे चङी तरह सां उॿारींदासीं। जी फ्रेंड्स, असां पाणी खे चङी तरह सां उॿारे छॾियो आहे ऐं खंडु पाणी में बिल्कुलु मिक्स थी वई आहे। त हाणे असां हिन पाणी खे थधे थियण लाइ रखंदासीं ऐं हाणे असां उॿरियल आलू बुखारनि जा ॿिज अलॻि कयूं था। ऐं ॿिज अलॻि करण खां पोइ आलू बुखारनि खे हिकु ब्लेंडर में विझूं था ऐं चङी तरह सां ब्लेंड कयूं था। आलू बुखारनि खे चङी तरह सां ब्लेंड करे छॾियो आहे। हाणे असां हिकु जॻ में आलू बुखारनि जो पाणी जेको असां बॉइल कयो हुयोसीं उहो छाणियूं था ऐं पाणी छाणण खां पोइ हाणे असां विझूं था आलू बुखारे जो ब्लेंड कयल मिक्सचर। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असांजो मज़ेदार प्लम जूस सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।